नाज़रीन ख़बर वास्ते शेयर कंदासीं मिरबाब जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो ऐं केस जी वहिंवारी कंदड़ मिरबाब चांडियो सख़्त सिक्योरिटी में अदालत पहुची विया आहिनि। केस में जवाबदार हुजान नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पिणु अदालत में पहुची विया आहिनि। SSP दादू एजाज़ अहमद शेख पारां अदालत में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। ख़बर वास्ते शेयर कई पिया मिरबाब जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो ऐं केस जी पोइवारी कंदड़ मिरबाब चांडियो सख़्त सिक्योरिटी में अदालत पहुची विया आहिनि। केस में जवाबदार हुजान नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पिणु अदालत में पहुची विया आहिनि। SSP दादू एजाज़ अहमद शेख पारां अदालत में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। आगा कई पिया वाक़िया मिरबाब जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जे फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो ऐं केस जी पोइवारी कंदड़ मिरबाब चांडियो सख़्त सिक्योरिटी में अदालत पहुची विया आहिनि। केस में जवाबदार हुजा नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पिणु अदालत में पहुची विया आहिनि। SSP दादू एजाज़ अहमद शेख पारां अदालत में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। ॿुधणी जे हवाले सां वाक़िया आगाह कयूं पिया मिरबाब जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो ऐं केस जी पोइवारी कंदड़ मिरबाब चांडियो सख़्त सिक्योरिटी में अदालत पहुची विया आहिनि। केस में जवाबदार हुजा नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पिणु अदालत में पहुची विया आहिनि। SSP दादू एजाज़ अहमद शेख पारां अदालत में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। ख़बर वास्ते शेयर कई पिया केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो ऐं केस जी पोइवारी कंदड़ मिरबाब चांडियो सख़्त सिक्योरिटी में अदालत पहुची विया आहिनि। केस में जवाबदार हुजा नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पिणु अदालत में पहुची विया आहिनि। SSP दादू एजाज़ अहमद शेख पारां अदालत में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। ख़बर वास्ते शेयर कई पिया मिरबाब जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो ऐं केस जी पोइवारी कंदड़ मिरबाब चांडियो सख़्त सिक्योरिटी में अदालत पहुची विया आहिनि। केस में जवाबदार हुजा नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पिणु अदालत में पहुची विया आहिनि। SSP दादू एजाज़ अहमद शेख पारां अदालत में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। ॿुधणी जे हवाले सां वाक़िया आगाह कयूं पिया मिरबाब जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो ऐं केस जी पोइवारी कंदड़ मिरबाब चांडियो सख़्त सिक्योरिटी में अदालत पहुची विया आहिनि। केस में जवाबदार हुजा नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पिणु अदालत में पहुची विया आहिनि। SSP दादू एजाज़ अहमद शेख पारां अदालत में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां धरती जे रिपोर्टर गोस जतियाल खां। जी गोस ॿुधणी बाबति आगाह कजो। जी सूरत हाल इहा आहे त दादू जे सेशन कोर्ट में उमिरबाब ऐं उनजो जेको उन में केस में जेको फरियादी आहे परवेज़ चांडियो उहे बिल्कुलु सख़्त सिक्योरिटी में पंहिंजे केस जी ॿुधणी लाइ अॼु पहुतल आहिनि। फर्स्ट एडिशनल सेशन कोर्ट जेका मॉडल कोर्ट आहे ट्रायल कोर्ट उहा संदन केस ॿुधी रही आहे। उनमें जेको फाज़िल जज आहे नदीम बदर काज़ी उहो बि मौजूदु आहे। जॾहिं हिन केस जा फरियादी जेके आहिनि नवाब बुरहान खान चांडियो ऐं नवाब सरदार खान चांडियो उहे बि उते पहुतल आहिनि ऐं उन्हनि जा जेके ॿिया जेके केस में जवाबदार आहिनि उहे बि बिल्कुलु पहुची चुका आहिनि ऐं केस जी जेका आहे हींअर ॿुधणी जारी आहे। जी महिरबानी गोस जतियाल आगाह करण जे लाइ।